अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 24 अक्टूबर संडे ऐं असां बीठा आहियूं बस स्टॉप ते। हे आहे असांजो सामान, हीअ आहिनि असांजा बेबीज़, नंढड़ा वॾड़ा सभई। सो असां वञूं था लाहौर। अॼु इस्लामाबाद में असांजो जेको आख़िरी हो अलिया साम्हूं। ऐं रस्ते में जेके बि मंज़र हुया, सावक हुई, उन्हनि सभिनी खे मां अलविदाई नज़रनि सां ॾिसंदी अचे हिते पहुती आहियां। सो असां सभु रेडी आहियूं। 3 ॾींहंनि खां ख़्वार पिया थियूं ऐं मसइलो हुयो वॾो, छो त एहतिजाज हुया, रस्ता बंदि हुया, मोटरवे बंदि हुयो, लाहौर जा दाख़िली ख़ारिजी सभु रास्ता बंदि हुया। असांजी बस कहिड़ी आहे? मुसाफ़िर सभु जमा थियनि था ऐं असांजा नंढड़ा मुसाफ़िर। हादिया हादिया काॾे था वञूं असां? लाहौर। लाहौर। राजिया काॾे थी वञे? केंदे केंदे था वञो लाहौर? सुगन पुफो। ड्राई फ्रूट्स। अच्छा सही आहे। असां हिते अची विया आहियूं वेटिंग लाउंज में। अली ॿाहिरि ॿिठो सामान सां, छो त थोरी देरि में सामान जेको आहे बस में रखियो वेंदो। क्यू कनेक्ट बस जो ही लाउंज आहे, जेको मां ॿुधो आहे त उहा सभिनी खां महांगी बस आहे पाकिस्तान जी। सो अॼु असां एक्सपीरियंस करण जे लाइ हिन बस में वेहंदासीं। राजिया जी फाइनली असां बस में अची विया आहियूं ऐं बिल्कुलु जेको आहे जहाज़ जो एयरप्लेन जो लुक अचे। राजिया खे हाणे कंहिं फ़िक्र वठी आहे त असां टीवी हलायूं। हे असां ॿई राजिया मां गॾु वेठा आहियूं। इहो राजिया पहिरियों खां मूंसां प्लान ठाहे आई हुई, है न? ये सुराण पोयां इलाही कुशादी ऐं ॾाढी साफ़ सुथरी ऐं ॾाढी हिकिड़ी ज़बरदस्त बस आहे। मथे जेके आहिनि कैबिन नंढा नंढा ठहियल आहिनि, जंहिंमें पंहिंजा असां सामान रखी था सघूं। असां सभई बस में वेही रहिया आहियूं फाइनली, ऐं ॿाहिरि ॾाढी तेज़ बारिश थी रही आहे। पोइ मां इन करे पंहिंजी सीटां उथी आयमि त जीअं मां थोरो हुनजो व्यू जेको आहे रिकॉर्ड करे सघां। बाहर बारिश थी थिए, ॿी बस इंतज़ार में बीठी आहे। ड्राइवर ऐं पैसेंजर्स जे विच में दरवाज़ो आहे, इहो हिननि बंदि करे छॾियो आहे ऐं मौसम ॾाढी ज़बरदस्त थी रही आहे। हीअ आहे बस होस्टेस, जंहिंखे चई करे असां वाईफाई जो पासवर्ड पंहिंजे फ़ोन्स में हणायो आहे ऐं मां इन जे करे कुझु फ़ोटोज़ ऐं वीडियोज़ शेयर करे थी सघां हाणे। ड्रिंक सर्व कया विया, जेके मां ज़ाहिरी ॻाल्हि आहे त न पीतमि। सो सुराण खयों आहे ऐं राजिया हली वई पोयां पंहिंजी अम्मी जे भरिसां, ऐं मां ऐं सुराण गॾु वेठा आहियूं हाणे, छो त उहा हादिया ऐं पंहिंजी माउ खे मिस पई करे। असांखे मेन्यू ॾेई विया आहिनि, हीअ सुराण कुंड ऐं हीअ हिननि जो मेन्यू आहे डिटेल। हिन ते प्राइसिस वग़ैरह लिखियल आहिनि सभु। ऐं मां त मना कयोमांसि सुराण वरितो अथसि, सुराण वठंदी अगरि मूंखे कुझु वणंदो त मां बि हिन मां खाई वठंदमि। सो
सो ज़बरदस्त। हिन जा पैसा अलॻि सां पे कबा, छो त जेको टिकट आहे उहो अलॻि आहे। हालांकि टिकट इलाही महांगी आहे, पर फूड जेको बि ऑडर कंदासीं उन जा पैसा असां अलॻि सां पे कंदासीं। उहा असांजी मर्ज़ी आहे असां छा था खाऊं। स्विमिंग कई न मां अलीअ सां जेको आहे सीट चेंज कई आहे, छो त एॾा सुहिणा सुहिणा नज़ारा गुज़री विया जेको मां बिल्कुलु बि रिकॉर्ड न करे सघियमि। त हाणे अली मुंहिंजी सीट ते वञी वेठो आहे ऐं मां हिते अची वेठी आहियां। ॾाढी दिलि पई अचे त मां हिननि खे रिकॉर्ड कयां। बसि अलाए छो पहिरियों आइडिया न आयो, पहिरियों आइडिया अचे हा त इलाही सुठा सुठा मंज़र ॿिया बि रिकॉर्ड थी वञनि हा। ऐं यकीन कयो त ईअं थो लॻे ॼण बसि हले ई नथी। मूंखे त लॻे थो कंहिं महिल हले बि थी या न। रोड एॾो बहितरीनु आहे जंहिंजी हद न आहे। पहाड़नि जी ख़ूबसूरती, पत्थर जो रंग ॾिसो, डिफरेंट शेड्स आहिनि हिन पत्थर जे रंग जा। कुदरत जो इलाज। हिन रोड ते मूंखे अक्सर अहिड़ी भित नज़र आई पत्थरनि जी, जेका ॾाढी प्यारी थी लॻे। ऐं अक्सर चांहिनि ते इहो साइन बोर्ड बि लॻल आहिनि त हंगामी चढ़ाई इस्तेमालु कयो। पूरो ई रस्तो एतिरो ई ख़ूबसूरत आहे। पहाड़ सावक आहे, झुड़ आहे। ऐं मां हिन जो कुझु टुकड़ो ई रिकॉर्ड कंदमि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे सॼो भरण जो को फ़ाइदो न आहे, छो त तव्हां जेतिरो बि हिन महिल ताईं ॾिसी चुका आहियो, सो तव्हांखे अंदाज़ो थी वियो हूंदो त हिन सॼे जो ऑलमोस्ट सूरत हाल साॻी आहे।
जहलम लिखियल हो, पर हिन जो त हाल सफ़ा सिंधो नदी वारो आहे। किथे पाणी आहे किथे कोन्हे, ऐं अंदरि सॼियूं वञी फुटियूं पयूं। हिते शायदि मानी जो बि इंतज़ाम हूंदो जेके असां ऑडर कयासीं, छो त बोर्ड मां पढ़ी हिते क़यामतान ऐं मुख़्तलिफ़ बसूं, पर्सनल गाॾियूं माण्हुनि जूं, प्राइवेट गाॾियूं, सभु कुझु हिते बीहर आहे। सामने बोर्ड लॻल आहे। हीअ असांजी बस आहे, सुराण बि लथी ऐं क्यू कनेक्ट। बस जो व्यू मां ॿाहिरां न भरियो, छो त जितां असां चढ़ियासीं त ॾाढी रश हुई। ऐं हाणे राजिया बि अचे थी। सुराण राजिया जो हथु पकड़िजे। ऐं मां हिते थोरो ईअं रिकॉर्ड करण जे लाइ ऐं थोरो पंहिंजो टंगुनि खे एक्सरसाइज़ कराइण जे लाइ लथी आहियां। ज़बरदस्त ग्रीन ऐं साफ़ सुथरी जाइ आहे। ऐं असांखे चयो त 15 मिंटनि जो स्टे आहे। ऐं न न अॻियां न, बसि मां हितां ई थोरो ईअं झलक भरींदमि। हेॾा मैकडोनल्ड जी ब्रांच बि आहे हिते। सो यकीन कयो दिलि ख़ुशि थी वई। हवा एॾी प्यारी थी लॻे, झुड़ बि आहे ऐं उस बि आहे, ॿई गॾु था हलनि। हे मथे पखी, हे मुंहिंजा पखी प्यारा। वीडियो भरियो? हाँ, मुंहिंजी वीडियो भरियो। सही ॻाल्हि आहे, मुंहिंजी त कोई नथो भरे। कंहिंजी कार थी डेकोरेट हले थी? हाँ हले थी, ऑन आहे। हाँ, त कहिड़े बैकग्राउंड में बि जाते चओ त ईअं गोल गोल घुम। कयो मां एॾी ख़ुशि आहियां हिन बस में चढ़ी। अगरि इहा बस लाहौर खां कराची वञे, भली 10,000 टिकट वठे, मां हिन में वञणु पसंदि कंदी, पर नथी वञे। हाँ। ऐं मां इहो इन करे नथी चवां त वञे त उहो कोन थी, भला मां इहो चई छॾियां। ईअं कोन्हे, सची ॻाल्हि आहे, मां आशिक़ थी वियमि हिन बस ते। एॾो कंफर्ट भेण खे हद हूंदी आहे, एॾी स्पेस लिथड़ियूं पाए माण्हू हिन बस में हेठि, ऐं ॿियनि बसियुनि में गोॾा बि फासी पवंदा आहिनि असां। वाह जो मज़ो आयो आहे। राजे तव्हांखे मज़ो आयो? ऐं अली ॿियो हीअ डिटेल मूंखे ॿुधायो त हिननि असां खां ऑडर वरितो इस्लामाबाद खां निकिरण खां पोइ 11 बजे खां पहिरियों मानी जो, उहो हिते इहे बॉक्सिस खणी विया। यानी उहो ऑडर हिते पोस्ट कयो आहे हिननि। कॉल ते ॿुधाए छो तो। हाँ, त हे शयुनि जो ऑडर आहे, हिननि उहो सॼो पैक करे बॉक्स कलाक ॾेढ में हिननि तयारु कयो आहे, जीअं गरम गरम न इहो 11 बजे खां ऑडर थियल आहे। हिन महिल असांखे गरम गरम हिते सर्व कयो वेंदो। हिते यानी हिननि जो किचन आहे जितां हे खणनि था। अली हाणे तूं असांजी 2-3 वीडियोस फोटोस बि कढ, ठीकु आहे? अचो जानी, हेॾे अचो, सुराण बि। बस ये वीडियो बंद कर। वीडियो बंदि कर। हिते मुंहिंजो फ़ोन चार्ज ते लॻल आहे ऐं उन सां गॾु गॾु मां जेको आहे वीडियो बि भरियां थी। पाणी जी बॉटल्स पहिरियों ॾेई विया। हिते सुराण जो खाधो आहे, हिते मुंहिंजो खाधो आहे। जेसिताईं असां हिनखे खोलियूं, अॼु मेन्यू में हुयो पंहिंजो साग, त मां साग पई खाइणु चाहियां, पर ख़बर पई त साग अवेलेबल न आहे। सो मां ज़ीरा राइस ऐं सीख कबाब कढ़ाई सां गॾु रायतो आहे, हुन सां गॾु सलाद आहे, हुन सां गॾु हिकिड़ी हीअ स्वीट बि आहे जेका मां न खाईंदमि, मुंहिंजे ख़्याल में आहे 2 चमचो। ऐं सुराण पंहिंजो खोले थी पई लंच। सुराण बर्गर घुरायो आहे, फ्राइज़, केचप वग़ैरह अलाए छा अथसि ॿियो। ऐं सुराण खे बि हिकिड़ी स्वीट मिली आहे। सुराण तोखे कहिड़ी स्वीट मिली आहे? सेम। अच्छा, सही। हाणे असां कंदासीं लंच। ऐं हैरत अंगेज़ ॻाल्हि आहे त हीउ हिकिड़ो नंढिड़ो साफ़ु सुथिरो क्यूट वॉशरूम बि आहे बस में, ऐं तमामु माना एतिरी नंढी जाइ में एतिरी परफेक्ट सहूलियत हिननि ॾिनी आहे जो बहितरीनु लॻो मूंखे। ऐं मां पाण त कोन वियमि, मां अलीअ खे चयमि त वञी मूंखे हिन जी वीडियो भरे ॾे, त मां इहा बि पंहिंजे व्यूअर्स सां शेयर कयां त हीअ बि शइ हिन बस में आहे। ॾाढी ॾाढी इंट्रस्टिंग लॻी मूंखे इहा। हर सीट जे भरिसां हिते लॻल आहे हिकिड़ो हैंडल, हिन में मुख़्तलिफ़ बटण आहिनि। सीट खे पंहिंजी मर्ज़ीअ जे हिसाब सां असां
सेट करे सघूं था, कंफर्टेबल करे सघूं था। ऐं हीअ जेको टीवी जे लाइ डिफरेंट चैनल्स ऐं आवाज़ वग़ैरह जे लाइ जेको असां कोन यूज़ कयोसीं। बाक़ी सीट जा इहे बटण हिते आहिनि, सिर्फ़ु हिनखे दॿाइणो आहे त इहे असांजी मर्ज़ीअ मुताबिक़ जंहिं शेप में तव्हां ॾिसी रहिया आहियो उन शेप में हीअ सीट जेका आहे उहा चेंज थी वेंदी। असां तक़रीबन लाहौर पहुचण वारा आहियूं ऐं भेरा खां पोइ मां काई बि जेका आहे रस्ते जो सीन कोई व्यू न भरियो आहे, छो त कंटिन्यू मैदान हुया, ॿनियूं हुयूं, जंग हुया, नंढा नंढड़ा ॻोठ हुया, के नंढा नंढा शहर हुया ऐं किथे किथे झंग में का नंढड़ी मस्जिद हुई। सो हे कब्रिस्तान मटा न गुज़रूं, अलाह सभिनी जी मफ़रत करे। सो बहरहाल उहे जेकॾहिं मां सीन भरिया हा त पोइ वीडियो इलाही वॾी थी वञे हा। उहे हिकिड़ा कॉमन सीन हुया, जेसिताईं पहाड़ हुया त मां उन्हनि नज़ारनि जी वीडियो भरियां पई। सो हींअर असां बसि पुॼण वारा आहियूं। मूंखे उमेदु आहे तव्हांखे असांजो हे एक्सपीरियंस, असांजी बस जो सफ़र सुठो लॻो हूंदो। मूंखे तव्हांजे कमेंट्स जो इंतज़ारु रहंदो, फीडबैक जो इंतज़ारु रहंदो। सो बहरहाल असांजो मुल्क, असांजो देश ॾाढो ख़ूबसूरत आहे। जंहिंखे बि अलाह साईं मौक़ो ॾे त उनखे ज़रूरु विज़िट करणु घुरिजे, पंहिंजो देश घुमो। माण्हू ॿाहिरनि मुल्कनि वञण जी ख़्वाहिश कंदा आहिनि, पर असांजो पंहिंजो ई मुल्क अहिड़ो आहे जेको असां पूरो घुमूं त जेकर बाक़ी दुनिया जी असांखे तमन्ना ऐं तलब ई न रहे। सो अॼु जी वीडियो खे हिते ख़तमु थी कयां ऐं उनखां पोइ जेका मुंहिंजी वीडियो हूंदी इनशाअल्लाह लाहौर विज़िट जेतिरा ॾींहं रहियो कीअं थो रहे उहो मां तव्हां सां शेयर कंदमि। ख़ुशि जो आबाद जो इनशाअल्लाह वरी ॿिए व्लॉग में मिलंदासीं।